नाज़रीन हेडलाइन सां वठियूं बुलेटिन में शामिल कंदासीं मुख़्तसिर ख़बरूं। सांगड़ लॻ नवाब शाह रोड ते क़ाइम पुलिस चौकी ते ड्यूटी कंदड़ पुलिस एहलकारनि मथां एम्बुलेंस चढ़ी वई। हादसे जे नतीजे में 2 एहलकार ज़ख़्मी थी पिया। ज़ख़्मी एहलकार ग़ुलाम हुसैन मल्ला ऐं इफ्तिखार बलोच खे सिविल अस्पताल पहुचाए वियो, जॾहिं त ड्राइवर खे गिरफ़्तार करे एम्बुलेंस तहवील में वरिती वई। डेई लॻ ॻोठ ख़ुदाबाद में औरत घरू अणबण तां आपघात करे छॾियो। औरत आजो कोल्ही ज़हरीली दवा पी ज़िंदगी जो अंतांदो। गढ़ी हसन लॻ करीम बख्श खोसो थाणे जी पुलिस कामिल लाड़ो वटि कार मां गुटके जा 350 पैकेट हथ करे जवाबदार आसिफ बिरोई खे गिरफ़्तार करे वरितो। जवाबदार मथां मुनशियात एक्ट केस बि दाख़िल कयो वियो। हैदराबाद में सिटी थाणे जी पुलिस रिसाला रोड ते कार्रवाई कंदे चोरी थियल गाॾियुनि जूं जाली नंबर प्लेटूं ठाहींदड़ जवाबदार खे गिरफ़्तार करे वरितो। सिंध पुलिस जे तर्जुमान मूजिबि जवाबदार चोरी थियल मोटरसाइकिलुनि जूं जाली नंबर प्लेटूं ठाहे शहर में विकिरो कंदो हो। केस दाख़िल। याम साहब में शहरुनि समाजी अॻवाननि ऐं कलंदरी वेलफेयर एसोसिएशन पारां दरगाहूं बंदि करण ख़िलाफ़ नेशनल प्रेस क्लब आॾो एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। अॻवाननि खमीसो खान विस्तड़ो, हाजन अली ॾाहिरी, अली गुल ॾाहिरी, ज़फर अली ॾाहिरी, ज़वार असद अली ॾाहिरी ऐं ॿियनि चयो त शाह अब्दुल लतीफ़ भिटाई ऐं हज़रत कलंदर लाल शहबाज समेत समूरियूं दरगाहूं खोले बेचैनी ख़त्म कई वई। कंबर में पीटीआई कारकुननि बहराम थाणे जे एसएचओ जे मुबैना ज़ियादतनि ख़िलाफ़ प्रेस क्लब अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। कारकुननि निसार डेपर, साहिब मक्सी, सदाम गोपांग ऐं ॿियनि इल्ज़ाम हणियो त पीटीआई जे 2 कारकुननि खे गिरफ़्तार करे ड्यूटी अटकाव ऐं पुलिस मुक़ाबले जो कूड़ो केस दाख़िल करे जेल उमाणियो वियो आहे। कारकुननि खे आज़ाद करे इंसाफ़ कयो वञे। सकरन में घरू अणबण तां सालन पंहिंजे भेणीवे खे डंडा हणी ज़ख़्मी करे विधो। बाईपास वटि हमज़ो चौहान ऐं रजिब चौहान समेत 3 ॼणनि डंडा हणी होटल ते वेठल हाजी आचर खे ज़ख़्मी करे विधो, जंहिंखे अस्पताल मुंतक़िल कयो वियो। पुलिस जो चवणु आहे त वाक़े जी वधीक जांच कई पई वञे। खैरी मीरवा में तालुका हेल्थ ऑफिसर डॉक्टर ग़ुलाम हैदर फुल मथां अणॼातल हथियारबंदनि हमलो करे खेसि ज़ख़्मी करे विधो। डॉक्टर चवे थो 2 जवाबदारनि वसीम फुल ऐं अवेस फुल सिरोटा हणी खेसि ज़ख़्मी कयो आहे। जवाबदारनि खे गिरफ़्तार करे इंसाफ़ कयो वञे। फरीदाबाद लॻ काछे जे ॻोठ मीहो खान रिंद में कणक जे देरे खे बाहि लॻी वई। बाहि लॻण सबबि आबादगार हाजी खान रिंद जे लखें रुपयनि जी कणक सड़ी वई। मुतासिर आबादगार वाहुर जी अपील कई आहे। सकरन जे महरान कॉलोनी जे रहवासी रिंद बिरादरी जे औरतुनि ऐं ॿारनि थाणे अॻियां पुलिस ख़िलाफ़ एहतिजाज कयो। औरतुनि अमीना, आबदा ऐं रशीदा रिंद मीडिया ॾो दाहींदे चयो त पुलिस बिना जवाज़ रोज़ असांजे घरनि में दाख़िल थी चौधरीवारीअ जो तक़दुस पामाल करे न्याणियुनि खे हिसाए रही आहे। पुलिस एहलकारनि ख़िलाफ़ कार्रवाई करे तहफ़्फ़ुज़ फराहम कयो वञे। बुलड़ी शाह करीम में सिंध पीपल्स यूथ जो इफ्तिताह कयो वियो। तालुके सदर इरफान जत ऑफिस जो इफ्तिताह कयो। इफ्तिताही तक़रीब में पीपी ज़िले टंडो मोहम्मद खान जे जनरल सेक्रेटरी खुरम करीम सूमरो, तालुके सदर डॉक्टर अयूब जत ऐं ज़िले यूथ अॻवान रज़ाक खान यूसुफज़ई शिरकत कई। डहरकी में समाजी तंज़ीम तरफ़ां 3 ॾींहनि वारी मुफ़्त अखियुनि जी कैंप लगाई वई। कैंप जो इफ्तिताह एडिशनल डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज सोहराब खान बिरोही, सिविल जज मखदूम फाइक अहमद, समाजी तंज़ीम जे चेयरमैन जाम अब्दुल फताह समेजो ऐं ॿियनि कयो। अखियुनि जी कैंप में माहिर डॉक्टरनि 30 खां वधीक मरीज़नि जी अखियुनि जी चकास करण सां गॾु 150 माण्हुनि जी अखियुनि जो ऑपरेशन पिणु कयो। थाणे बुला खान भरिसां कोहिस्तान जे इलाइक़े ॻोठ अली बारेजो में सनहेरो बिरादरी जी 2 धुरियुनि में घरेलू तकरार तां झेड़ो थियण जे नतीजे में हिक औरत समेत 4 ॼणा ज़ख़्मी। साहिबा खमीसो, अली नवाज़ ऐं नूर मोहम्मद खे अस्पताल पहुचायो वियो। ॻोठ के वेझो आदलपुर जे ॻोठ गोलो अबड़ो में 2 घरनि खे बाहि लॻी वई। घरनि में पियल सामान सड़ी वियो। मेहर भरिसां इंडस हाईवे ते कस्टम पुलिस मुनशियात सां भरियल कार खे रोकण जी कोशिश कई, जॾहिं त कार सवार मेहर अस्पताल आॾो गाॾी छॾे फरार थी वियो। जंहिंखां पोइ मेहर पुलिस ऐं कस्टम पुलिस अमलदारनि में गाॾी ऐं मुनशियात तहवील में वठण ते छिकताण पैदा थी वई। मीरपुर बठोरे में जीएसएन क़ौमी पार्टी ऐं आबादगारनि पारां जाफरा वाह जी खाटी अध में छॾण ऐं पाणी जी खोट ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। अॻवाननि क़ादिर बख्श सोर, अनवर ख़ासकली, याकूब मंगरे, तालिब मेमन ऐं जावेद पवर चयो त वाहन जी खाटी कराई वञे ऐं गंजबार नाले खे पाणी ॾेई नुक़सान खां बचायो वञे।
ऐं रतोदेरो लॻु ॻोठ मज़ार शहर जे रहवासियुनि पुलिस ख़िलाफ़ लाड़काणो रतोदेरो रोड ते टूल प्लाज़ा वटि एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो, जंहिं करे रोड जे ॿिन्ही पासनि खां ट्रैफ़िक कुझु देर लाइ मुअतल रही। अॻवाननि रेहान लियाकत अल्लाह बचायो शहर ऐं ॿियनि चयो त पुलिस असांजे नौजवान हाकिम शहर खे बेगुनाह खंभे वई आहे ऐं खेसि आज़ाद करण लाइ 50,000 रुपया रिश्वत घुरी पई वञे। नौजवान खे आज़ाद कराए पुलिस अमलदारनि ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई कई वञे।